जे पुठिते पयल इलाइक़े यूसुफ आरवाणी ॻोठ में हितां जा रवासी बुनियादी इंसानी हक़नि खां मुकमल तौर ते महरूम आहिनि। अॼु असां हिन ॻोठ जी किची घुमंदासीं ऐं हिते जा मौजूदु जेका मुतासिर रवासी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो मलीर जो पुठिते पयल इलाइक़ो यूसुफ आरवाणी ॻोठ बुनियादी इंसानी सहूलियतुनि खां महरूम, जिते जा रवासी सख़्तु ॾुखाइनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन सिलसिले में ॻोठ जो तफ़सीली दौरो कयो वियो, जिते केतिरा ई मसइला आॾो आया, जिन में गिटियुनि जो साफ़ न हुजणु, सेवरेज जो पाणी घरनि अॻियां डंड जो ॾेख ॾियणु ऐं जॻह जॻह कचिरे जा अंबार इलाइक़े में मौजूदु डिस्पेंसरी में दवाउनि जी अणहूंद, सरकारी स्कूल में पीअण जे पाणी जी का बि सहूलियत ॾिसण में न आई। बिजली जो निज़ाम बि मुतासिर, बिजली जा थंबा ख़स्ता हाली जो शिकार। रवासिन सोच टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त उन्हनि तक जे MPA राजा रज़ाक बलोच, ज़िले काउंसिल मेंबर अख्तर आरवाणी खां घुर कई आहे त इलाइक़े जा अहम बुनियादी मसइला जल्द अज़ जल्द हल कराया वञनि ऐं स्कूल में साफ़ पीअण जे पाणी जो बंदोबस्त ऐं डिस्पेंसरी में दवाउनि जी खोट खे पूरो कयो वञे ऐं असांखे बुनियादी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। कैमरामैन दरिया ख़ान सां गॾु सैयद सज्जाद अली शाह, सोच टीवी, कराची।